अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध ॼाईअ ते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 19 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखियो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा जेके बि दोस्त हेल्ह ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बैल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 20 क़िस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते कुझु हलचल नज़र अची रही आहे। इन जो मतिलबु त हिन ॿिन्ही शख़्सनि खां सवाइ हिते ॿियो बि केरु आहे, पोइ या त इहो डायरेक्टर थी सघे थो, या राइटर, या कैमरामैन जी टीम मां को ॿियो शख़्स थी सघे थो, या माइक मैन भी थी सघे थो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 21 क़िस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन छोकिरीअ ते गौर कयो त हीअ छोकिरी जंहिं एंगल सां किरे पई, इन सां ज़ाहिर इहो पियो लॻे त हीअ ओवर एक्टिंग पई करे। दोस्तों हिते ॾिसो, अहिड़ी का बि शइ कोन आहे जंहिंसां हीअ टकराइजी किरे। दोस्तों सीन जे मुताबिक़ हिन खे डायरेक्टर त किरण लाइ चयो हूंदो ऐं हिन खे किरणो पियो, पर दोस्तों अहिड़े तरीक़े सां किरे आहे जो किरणु नेचुरल लॻे आहे। पर जंहिं एंगल सां हीअ किरी आहे, जंहिं हिसाब सां हीअ किरी आहे, इन सां हीअ ओवर एक्टिंग थी लॻे। हीअ ॾिसो दोस्तों, बहरहाल हीअ बि हिकु मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 22 क़िस्त नंबर 8। दोस्तों हीउ शख़्स भेटाईअ जो हिकु बैत चवंदो, जेके तव्हां गौर सां ॿुधिजो। वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो, उन्हनि आखिरनि ते वेठा चिब चढ़ी। दोस्तों दरअसल हिन जेको बैत ही पढ़ियो आहे सो उबतो पञी। असल में इहो बैत हीअं आहे त वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, तिन आखिरनि ते वेठा चिब चढ़ी, वतन थियो वरी कूड़नि ऐं काइरनि जो। पर दोस्तों हिन जेको ही बैत पढ़ियो आहे सो इन रीति पढ़ियई आहे त वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, वतन थियो वरी कूड़नि ऐं काइरनि जो, तिन आखिरनि ते वेठा चिब चढ़ी। दोस्तों तव्हां पाण मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधाइजो त हिन इहो बैत उबतो पढ़ियो आहे या न, पर मां ईअं थो सम्झां त हीअ बैत हिन उबतो पढ़ियो आहे। ऐं दोस्तों उनखां अलावा मूंखे इहो ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 23 क़िस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में हिन शख़्स जे करे ई मिस्टेक थी आहे। दोस्तों हीअ ॾिसो, हिन शख़्स सॼे हिन सीन खे ख़राबु करे छॾियो, ॾंद कढी करे। हीअ ॾिसो दोस्तों, ऐं कैमरा मंझि निहारे पियो। ऐं दरअसल दोस्तों हिन खे शायदि डायरेक्टर सम्झाए कोन सघियो हो त कहिड़े पासे वञिणो आहे। दोस्तों हाणे तव्हां ॾिसिजो, पहिरीं ॻाल्हि त खिले पियो कैमरा में निहारे करे, ऐं ॿी ॻाल्हि त ॾिसो पहिरियां साम्हूं जे तरफ़ आयो पे, उनखां पोइ जॾहिं डायरेक्टर हिन खे परते वञण जे लाइ चयो त पोइ हाणे ॾिसो दोस्तों परते पियो वञे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 24 क़िस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे साफ़ ज़ाहिर कैमरामैन जी सीसीअ जो पाछो नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों त हीअ साफ़ कैमरामैन जे सीसीअ जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। ऐं दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। उनखां अलावा जेके बि दोस्त हेल्ह ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे
ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। ऐं दोस्तो उन खां अलावा जेकॾहिं हिन वीडियो में मूंखां का मिस्टेक थी हुजे या का ग़लती थी हुजे या क़िस्त नंबर 7, क़िस्त नंबर 8 ऐं क़िस्त नंबर 9 में मूंखां का मिस्टेक रहिजी वई हुजे त उहा मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। इंशाल्लाह ॿिए वीडियो में मां जेको बि दोस्त मूंखे उहा मिस्टेक ॿुधाईंदो मां उन जो नालो मेंशन करे ऐं ॿिए वीडियो में उन मिस्टेक खे ज़रूरु शामिलु कंदुसि। दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।